संगत चाल जॉर्जिया जे पहाड़ी इलाके में लाइव बर्फ़बारी तव्हांखे ॾेखारींदे। हिन वक़्तु ट्रेन में आहियां ऐं बाटूमी खां वञूं था पिया तिबिलिसी। जेको मींहं जो सिलसिलो हुयो शदीद, उहो हिते अची करे बर्फ़बारी में तब्दील थी वियो आहे। शानदार नमूने बर्फ़बारी हले थी पई। हिन वक़्तु जबलनि मां ई ट्रेन हले थी पई। तव्हां ॾिसी सघो था जिते किथे बर्फ़ आहे, लाइव बर्फ़बारी। अहिड़ो मंज़र मां त कॾहिं ज़िंदगी में न आहे ॾिठो। ज़बरदस्त ॾिसो तव्हां, ट्रेन स्लो स्लो हले थी पई। ऐं बाक़ी हे बेसिकली जबल आहे, जो वण आहिनि, टोटल वण अच्छा थी विया आहिनि बर्फ़ जे करे। यार ज़बरदस्त मुल्क लॻो मूंखे जॉर्जिया, शानदार, ज़बरदस्त। वाकई टूरिज़म हिते हुजणु खपे। ज़ाहिर आहे अहिड़ो जहान आहे हिते, टूरिज़म त हूंदो न ज़ाहिर आहे। हाणे हिकिड़ी टनल बि अची वियो। ॾिसूं था केतिरी आहे टनल। तव्हां बि कंहिं तरीक़े सां अचो। ॿियो मूंखे मिलिया अॼु बाटूमी रेलवे स्टेशन ते सिंधी बीठा हुया, 3-4 छोकिरियूं हुयूं, ज़ाहिर कपल हुया। मां चयोमांसि किथां जा आहियो, केरु आहियो? चई असां घोटकी जा दीवान आहियूं, पर ऑस्ट्रेलिया मां आया आहियूं। सो असां वटि ऑस्ट्रेलिया जो वीज़ा पासपोर्ट आहे, पर नेशनलिटी ऑस्ट्रेलिया जी आहे। उन करे उन्हनि खे वीज़ा जो को मसइलो कोन थियो। उहो बि चवनि पिया त माना असांजे साम्हूं 2-3 मुला लथा पाकिस्तानी, ॾाढी बलाऊं। उन्हनि खे उतां एयरपोर्ट ताईं धिका ॾेई कढी छॾियऊं। सो इहो ट्रिकी मसइलो अथव। माना हीअ हाणे ताज़ो वरी कुझु ॿियनि दोस्तनि सां हाल अहिवाल थियो आहे। इहा आम ॻाल्हि आहे, छो जो हितां माना जॉर्जिया मां अक्सर पाकिस्तान खे वापसि मोकिलींदा आहिनि। हिसाबु किताबु पूरो न हूंदो आहे, खुटल हूंदा आहिनि कंहिं ॻाल्हि में, या 2 नंबरियूं कंदा आहिनि, पैसा न हूंदा आहिनि, बुकिंग न हूंदी आहे, या कंहिं ॿिए इरादे सां ईंदा आहिनि लिकी वञण जे चकर में। जेको लिकी वञण जे चकर में ईंदो ज़ाहिर आहे, पोइ उहो वापसि उनखे वापसि कंदा आहिनि नॉर्मली। पर हूअं 90 ॾींहंनि जो वीज़ा हूंदो आहे। 90 ॾींहंनि में माण्हू रही करे घुमी फिरी कुझु कमाए करे बि वापसि वञी सघे थो, पर 90 ॾींहंनि में वापसि वञणु खपे। तव्हां माना साल में जेकॾहिं इहे सिलसिलो रखो, 90 ॾींहं हिते रहो, धंधो दाड़ी कयो, वरी 90 ॾींहं घर वञो, वरी 90 ॾींहं, माना साल में 180 ॾींहं, माना 6 महीना तव्हां हिते रही सघो था। इहो बहितर तरीक़ो आहे। भई लिकी अचण वारो कमु ख़राबु आहे। ॾिसो साईं, शानदार नज़ारो, ठीकु आहे, ज़बरदस्त। ऊन्हारे में त हे जेको सॼो सिस्टम आहे लश ग्रीन हूंदो बाक़ाइदे। हींअर लकीली बर्फ़बारी असांजे क़िस्मत में लिखियल हुई। सो हे चोथों मुल्क आहे जिते मां बर्फ़बारी ॾिठी आहे। पहिरियां चाइना, पोइ ईरान, पोइ वरी अल्बाकिस्तान, हाणे जॉर्जिया में लाइव बर्फ़बारी मां ॾिसां थो पियो। शानदार नज़ारो अव्हांजे लाइ। सो जॉर्जिया ते हिकु मां ॿी डिटेल में वीडियो ठाहींदुसि, उन में हर शइ तव्हांखे ॿुधाईंदुमि। उहे मंज़र निगारी न हूंदी, पर माना एक्चुअल इंफॉर्मेशन हूंदी मुल्क जे बारे में, अचण जे बारे में, हालतूं, शयूं, फ़ाइदा, नुक़सान, चांसिस कहिड़ा आहिनि, मौक़िया कहिड़ा आहिनि। उन सिलसिले में हिकिड़ी वीडियो ठाहींदासीं, पोइ तव्हां सां शेयर कंदासीं इंफॉर्मेशन जेका बि आहे, ठीकु आहे। फ़िलहालु तव्हां हे मंज़र ॾिसो, इंजॉय कयो, ज़बरदस्त, शानदार, ठीकु आहे। पोइ वरी तव्हां ॿुधाइजो त तव्हां कहिड़ी शइ सुठी लॻी हिन में, ठीकु आहे। सो हीअ ट्रेन जी स्पीड जेका आहे मैक्सिमम 120 आहे, पर 120 ते बि हली आहे शुरू में। हाणे हितां स्लो पियो हले, तक़रीबन 30-40 जी स्पीड आहे, छो बर्फ़बारी आहे। हे डबल डेकर ट्रेन आहे, माना बीमार ट्रेन, 2 अथसि, हेठि बि ऐं मथे बि। यूरोपियन स्टाइल जी ठहियलु आहे, बहितरीनु, शानदार, जीअं हूंदियूं आहिनि ट्रेनूं त असां वटि वीचारनि सिंध में या पाकिस्तान में त उहे 100 साल पुराणे क़िस्म जी स्टाइल जूं ट्रेनूं आहिनि। माण्हू बि अहिड़ा वीचारा दरवेश, ट्रेनूं बि ओड़ियूं, सरकार बि ओड़ी,
सम्झ ईअं चवंदा आहिनि आवे का आवा ई बिगड़ा हुआ आहे, त उते बि इहो ई चकर आहे, आवे जो आवो ई ख़राबु आहे। ठीकु आहे साईं, हे मंज़रु शांति, कमकार बि हले थो पियो, रोड खुलनि था, हिते लैंडस्लाइड थी आहे त वरी सफ़ाई थिए थी पई, अहिड़ी बर्फ़बारी में सफ़ाई हले थी पई, ऐं अमेज़िंग, लिटरली अमेज़िंग, लिटरली अमेज़िंग। छा था सम्झो, आहे न मज़ो। टूरिज़म ईअं त कोन्हे, यूरोप में टूरिज़म ईअं त कोन्हे न वेठे वेठे, कुझु त आहिनि नेचर उनखे ॾिनो आहे, असां वटि बि आहे, असां वटि मैनेज कोन्हे, कुझु बि कोन था कयूं पिया। हिननि वटि जेका नेचर आहे मैनेज कनि था, ख़र्च कनि था, माण्हू घुराइनि था, माण्हू ॾिसनि था। हींअर मूंसां हिकिड़ो सऊदी अरब जो कपल मिलियो, भाई सां गॾु आयो हिते घुमणु, खोड़ माण्हू ईंदा आहिनि, माना बहरहाल उहो सिंधी हमरा दीवान साहब खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। सो हे साईं सारो कुझु अव्हां जे लाइ। ठीकु आहे, थैंक यू।